प्रोग्राम वस्ती वस्ती वाहण वाहण में आऊं जो पंहिंजो गुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां मांझूअ जी बस्तीअ में पहुता आहियूं। मांझूअ जी बस्ती जेका सिंधु दरिया जी भिक सां क़ाइमु आहे उहा जामशोरो शहर खां उत्तर तरफ़ 18 खां 20 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मौजूदु आहे। नाज़रीन हीअ बस्ती जंहिंखे लिंक रोड त मिलियल आहे ऐं उहो बि किथां किथां भॻल आहे, पर ॿियूं केतिरियूं बुनियादी ज़िंदगी जूं सहूलियतूं हिन बस्तीअ खे मिलियल न आहिनि। अचो त पाण हिन बस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं ऐं सभ खां पहिरियां पाण उहो स्कूल ॾिसूं था, जंहिं स्कूल जी हालत तमामु घणी ज़बून थी चुकी आहे। हिन बस्तीअ में नियाणियुनि जो स्कूल उहो किरी चुको आहे, ख़तमु थी चुको आहे ऐं टीचर बि कोन थी अचे। नतीजे में हितां जूं जेके सवनि जे तइदाद में नियाणियूं आहिनि उहे तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। हीअ बस्ती तमामु वॾी आहे जंहिंमें 250 खां मथे घर रहनि। आबादी बि हिन जी 2500 खां मथे ॿुधाई वञे थी, पर ज़िंदगी जे हिन जदीद दौर में बि ज़िंदगी जे केतिरनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। अचो त पाण हिन बस्तीअ जो जाइज़ो वठूं। हीअ जेके मंज़र मां ॾिसो पिया हितां जे प्राइमरी बॉइज़ स्कूल जा मंज़र आहिनि। नाज़रीन हीअ स्कूल जी जेका 4 दीवारी आहे उहा भॼी भुरी चुकी आहे ऐं हीअ ज़बून हाली जो शिकार आहे। ऐं अंदरि बिल्डिंग ॿाहिरां त कुझु चङी ॾिसण में पई अचे, पर अंदरि कमरनि जो जाइज़ो वठिजे त ख़बर पवे त उनजी छा सूरत हाल आहे। नाज़रीन हिन बस्ती सां वॾो अलमियो आहे त हिते नियाणियुनि जो स्कूल मौजूदु कोन्हे को, 4 दीवारी मौजूदु आहे। हीअ दर अंदरां पिया आहिनि। ॻोठाणनि जी शिकायत आहे त हीअ स्कूल तमामु घटि थो हले ऐं हिते मास्तर बि कोन था अचनि, पर पाण अंदरि कमरनि जो जाइज़ो वठूं था त उन्हनि जी छा सूरत हाल आहे। हीअ सिंधु दरिया जी भिक सां मांझू ॻोठ में हीअ स्कूल आहे। इहा ख़ुशनसीबी आहे हिननि जी त अबरो सबरो सही पर हिनखे स्कूल मिलियल आहे। पर असुलु मसइलो इहो आहे त हीअ माण्हू जेके आहिनि पंहिंजा ॿार प्रॉपर नमूने सां नथा पढ़ाए सघनि, जो उस्ताद हिते चङी तरह सां नथा अचनि। ॿिए चौथे ॾींहं ते मास्तर पहुचनि था ऐं उनखां पोइ वरी नथा अचनि, त इहो हिते मसइलो आहे वॾो। कहिड़ा हाल अथई? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा अहसान, मालिक शुक्र मालिक साईं। पंहिंजो ही मांझू ॻोठ घणो पुराणो आहे? इलाही पुराणो आहे। अंदाज़न हीअ असांजो असल में हो पुराणो ॻोठ हिते मांझो में, उन खां पोइ लॾे आयासीं हिते बोड में। हिते बि असांखे 50-60 साल थी विया आहिनि हिते वेठे। हिते हा, हिते त दरिया जो पाणी कॾहिं कॾहिं बिल्कुलु अचे थो। 2010 में 15 में 12 में हीअ असांजे स्कूल जी ॻोठ वसनियूं सभु ॿुॾे थी वञनि। हा सही ॻाल्हि आहे। ॿिया कहिड़ा मसइला भला हिते इलाही? हिते गर्ल्स स्कूल असांजो बंदि लॻो पियो आहे। अॼु सो टीचर कोन आहे। हीअ जेको छोकिरनि वारो न, गर्ल्स छोकिरनि वारो। छोकिरनि वारे जी छा पोजीशन आहे? बिल्कुलु सही आहे। छोकिरा अचनि था। हीअं लॉकडाउन जे करे बंदि आहे स्कूल। जीअं कोरोना वायरस आयो आहे, स्कूल जेका अॼु सुठो बंदि आहिनि। बिल्कुलु ही सैलाब थो अचे, जबल जो नयूं थो अचनि, दरिया जो पाणी थो अचे। असांखे त तकलीफ़ वॾी, स्कूल बि ॿुॾियो वञे। तव्हांखे स्कूल जे अंदरि विज़िट बि करायूं था, तव्हां उहो पोजीशन ॾिसो। कुझु बि कोन्हे, का शइ कोन्हे। घटियूं पकियूं आहिनि, घटियूं कचियूं आहिनि, गटर नालियूं बि कोन्हनि, का शइ कोन्हे। भला वाटर सप्लाई स्कीम वग़ैरह का आहे? साहब जहिड़ी आहे तहिड़ी हले थी। 15 महीनूं हले थी, वरी 15 ॾींहं ॿियो वञे, भॼो पियो लाइन। उहो बोडियूं थी अचनि न, उन करे लाइन टुटो थी वञे असांजी। अच्छा, बाक़ी लिंक रोड त तव्हांखे लिंक रोड आहे, लिंक रोड आहे बिल्कुलु। उहो स्कूल ताईं आहे। ॻोठ में भला के बीमारियूं वग़ैरह के? बीमारियूं जाम आहिनि, नंढनि ॿारनि खे चमड़े जूं बीमारियूं ही वग़ैरह, मला मच्छर हिते ॾाढो आहे। हिते वेल रहो, झंग लॻो पियो ॾिसे त को बि माना हेल्थ वारो बि असांजो कमु कोन थो करे सही। छा मच्छरनि जी स्प्रे कोन कई? कुझु बि का शइ कोन्हे। हाणे हीअ जेके बारिशूं पयूं उन खां पोइ त मच्छर जाम आहे। झंग लॻो, मच्छर न स्प्रे, न अंग न बलाऊं, का बि वैक्सीन हिते कोन्हे, का मौजूदु कोन्हे, का बि सहूलियत। उहा पोइ स्पॉट डॉक्टर आहिनि, पर दवा चवंदा जलाई वञ, नंढड़ा ॿार मोकिलण, दवा कोन्हे। हा, PPH वारनि जी। सरकार कोन ॾिए। सरकार तव्हांजी कहिड़ी मदद? सरकार चए थी असीं रुॻो पिया पंहिंजो पेट भरियूं। अच्छा,
हाँ तव्हांजो चूंडियल नुमाइंदा हुयो छा? हाँ नुमाइंदा चवंदा असां बलदियातियुनि में असां पंहिंजा कमु पूरा कया, पैसा खाधासीं, हाणे कुझु कोन्ह थींदो। पैसा माना खाई विया। हा ॿियो हाणे कोन असांजो इलाइक़े जो को कमु कोन्ह कयो बलदियाती में, न घटी ठही न नाली ठही न छा न सेवरेज सिस्टम, को सिस्टम असांजे इलाइक़े में कोन्ह थियो। भला MNA MPA हाँ मलक साहब आहे असांजो MP आहे, हुनखे चए थो हा चए थो कंदासीं अञा हा हा कमु को कोन थो थिए अञा। अलाह ॾींदो हुनखे ताक़त वरी ॾींहुं ख़ुदा करे कमु करे अञा उमेदु करे। सॼी ज़िंदगी असां वोट ॾिना आहिनि मलक साहब, सॼी ज़िंदगी, ऐं वोटर बि मलक साहब जा, ॿिए जा बि कोन्हे, पर अञा कुझु कोन्हे, का रिज़ल्ट कोन्हे। जी नाज़रीन, ही सिरुनि जो हिननि खे मुख़्तसिर तरीन हिकिड़ो रस्तो मिलियल आहे। जॾहिं असां तव्हांखे कैमरा फेराए ॾेखारींदासीं त हिकिड़ो अहिड़ो बि गस आहे जेको हिन मौजूदा जेके शदीद बारिशूं पियूं उन में उहो ॿुॾी चुको आहे। ऐं जी नाज़रीन, ही आहे उहो गस जिथां माण्हू ईंदा वेंदा आहिनि, पर मौजूदा बारिशुनि जे करे ही ॿुॾी वियो आहे। गंदे पाणीअ जो हिकिड़ो तलाउ बणिजी चुको आहे ऐं हिते हिन गंदे पाणीअ जे करे मच्छर तमामु घणा थियनि था। नतीजे में हितां जा माण्हू राति जो आराम नथा करे सघनि ऐं अक्सर ॻोठाणा मलेरिया जा मरीज़ थी चुका आहिनि। ऐं हिननि मुतालबो बि कयो आहे त असांखे स्प्रे करे ॾिनो वञे मच्छरनि जो, पर अञा हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां का बि अहिड़ी टीम न आई आहे जेका हिननि खे मच्छर मार स्प्रे करे ॾिए त जीअं राति जो सुख जी निंड सुम्ही सघनि। हीअ अवां स्कूल जा मंज़र ॾिसी रहिया आहियो, हीअ बेंचूं पियूं आहिनि, उन्हनि ते मिटी चढ़ी वई आहे। ऐं नाज़रीन, हीअ बेंच अवां ॾिसो पिया जेका सिरुनि जी टेक असां हिते रखियल आहे, मासूम ॿार हिते वेही तालीम हासिलु कंदा आहिनि। जॾहिं त अलमारी मथे जेको रिकॉर्ड पियो आहे उहो बि बर्बादु थी चुको आहे। ऐं ॻोठाणा ॿुधाइनि था त जॾहिं ॿोॾि ईंदी आहे, पाणी ईंदो आहे, त हिन कमरनि में अंदरि पाणी हूंदो आहे। ऐं अलमारी ताईं इहे निशान जेके अवां ॾिसो पिया, AC ताईं पाणी ईंदो आहे, पर हिन स्कूल खे मतिलबु कंहिं मथां ई जॻह ते न ठाहियो वियो। तंहिं हूंदे बि हिननि ॻोठाणनि खे स्कूल मिलियल आहे ऐं मास्तर अचनि था या नथा अचनि इहो ॻोठाणनि खां पुछी था वठूं। जॾहिं त हिन पासे रिकॉर्ड आहे, हीअ रिकॉर्ड आहे नाज़रीन, अवां ॾिसो पिया त हीअ टेबल आहे हेड मास्टर साहब जी, हीअ टेबल आहे जिथे रजिस्टर आहिनि, हीअ रिकॉर्ड आहे, उनजी हीअ कंडीशन आहे, हीअ हालत आहे जिथे ॿार पढ़नि था। ऐं हिन स्कूल जी कोरोना जे करे स्कूल ही बंदि आहिनि, पर उनजे बावजूद बि हिन जी सफ़ाई थियणु खपे, छाकाणि त हिते को पटेवालो रखियलु हूंदो, को न को ज़िम्मेवारु रखियलु हूंदो, पर हिते का बि सफ़ाई कोन्हे का। ऐं फर्नीचर जी बि हिते खोट आहे ऐं हिन जूं जेके बुनियादी भितियूं आहिनि उहे बि कमज़ोर थी रहियूं। सर मुंहिंजो जा इहे ई मसइला आहिनि त स्कूल जेको असांजो आहे हेठि ई पासे आहे, जीअं बोर्ड थींदी आहे त 2 महीना 2.5 महीना बोर्ड में बंदि हूंदो आहे, 2-2.5 महीना मोकलनि जो बंदि हूंदो आहे। तालीम इहा पूरी सूरी जेका हूंदी आहे, ऐं न हिते को घिटी आहे, को न गैस आहे, न चांहि, न चू, राति जो मच्छरनि, राति जो निंड माण्हू कोन थो करे सघे। मच्छरनि जी स्प्रे अञा कोन कई अथनि। न न का शइ केरु अचण वारो पुछण वारो ई कोन्हे अथव छा आहे छा न आहे, को हेॾां को माण्हू रहियल आहे या छा न आहे, कुझु बि न, कुझु बि न। अच्छा, सिंधु दरिया में बोर्ड ईंदी आहे त ॻोठ में पाणी? हा, सिंधु दरिया में बोर्ड ईंदी आहे त पाइकाते पाणी वॾो ईंदो आहे, असां वटि जाम ईंदो आहे तमामु। केॾां वेंदा आहियो? असां बसि वरी बंदि मथे बंधनि ते वेठा हूंदा आहियूं। जी हा। ॻोठाणे जो गुज़र सफ़र कहिड़ी शइ ते आहे? ॻोठाणो गुज़र सफ़र हे बनी आहे, ॿार आहे, मज़दूरी आहे, कचे जी बनी आहे। कचे जी बनी आहे। अच्छा, माल मता? हा, माल मता बसि इहो ई आहे, कचे जी बनी आहे। साल साल में पोखींदा आहिनि, पुॼंदी आहे त पोखींदा आहिनि, न पुॼंदी आहे त पोइ हूअं ई नौकिरियूं चंद माण्हुनि खे आहिनि, बाक़ी हूअं अक्सर इलाहिनि खे घटि आहिनि। बसि वोट ॾींदा आहियूं मलिक साहिब खे, उहो चवंदो त हा बसि हीअ वोट ही खाटियूं त इनशाला तव्हांखे नौकिरियूं आहिनि, इनशाला तव्हां नौकिरियूं इहे ई आहिनि। हीअ रोड मिलंदियूं कोन्हनि, इहो रोड खे साल खनि बि कोन्ह थियो आहे, तव्हां ॾिसो केॾो डैमेज पइजी वियो अथव। न कुझु पढ़िया आहिनि, कुझु कोन पढ़िया आहिनि, पढ़ एतिरो कोन, मिड़ई ॿाहिराड़ीअ जा आहियूं त असां एॾो तवजो कोन थो पढ़ाइण ते अचे। स्कूल बि त तव्हां वटि भॻा भुरा पिया आहिनि न? हा, स्कूल भॻा पिया आहिनि, छितूं ॿितूं ॾसी पयूं अथनि। ॻोठ में न सुई गैस बि कोन मिलियो आहे, ऐं न की को अहिड़ो रस्तो आहे असांजो, हीअ बि रस्तो भॼी टुटी वियो आहे। हेॾां असीं चवंदा असांजे अकिरो शरीफ़ सही थो मिले, उहो नथो रोड ठहे। हा, वेझो थो पए, हा, हेॾां असां फिरणो थो पए ऐं हितां असीं जल्दी था रसूं, हा, वरी ईअं जो फेरो करियूं था असीं, इहो थिए थो। न घटियूं कुझु पकियूं थियूं आहिनि, कुझु कोन थियूं आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, मूंसां गॾु रहिजो।
पढ़ने पिया पर ये स्कूल बंद जाने जो केॾी महिल पढ़णु अचनि केॾी महिल कोन अचनि बसि पिया वेठा आहियूं। मास्तर कोन था अचनि, मास्तर वेठा आहिनि वीचारा, उहे त रोज़ीअ लाइ वेठा आहिनि न। हा ॿार कोन था अचनि, ॿार बि अचनि था, इहे स्कूल बंदि आहिनि, इहे कोरोना जे करे कोरोना जे करे बंदि थी विया आहिनि त उहे जेके सबक़ हुअनि से बि विसरी विया आहिनि। बाक़ी पुटड़ा घणा अथई, पुटड़ा 3 आहिनि। छा कनि उहे? उहे वीचारा इहो माल चाहींदा आहिनि, ॻोठ जो मज़ूरी कंदा आहिनि, ॿियो छा कंदा आहिनि। मज़ूरी घणी थी मिले? मज़दूरी के 500 ॾे को 1000 ॾे पर मिड़ी पेट पारे वेठा आहिनि बसि। गुज़र सफ़र हा गुज़र सफ़र। हींअर जेके बारिशूं पयूं त उन में त तकलीफ़ आई हूंदव? उन में इलाही तकलीफ़ आहे। कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं? तकलीफ़ूं गस कोन्हनि, रोड कोन्हनि, ॿियूं इहे तकलीफ़ पाणी कोन्हे, पीअण जो मिठो पाणी बि कोन्हे। वाटर सप्लाई जी जेका स्कीम जी हिसाब कमु उहा बि ख़तमु थी वई, भॻियूं पयूं आहिनि, नई ॿोॾियुनि भञी छॾियूं आहिनि। हाणे वेठा आहियूं दुबनि लाइ भरियो पिया पियूं। हा वोट ॾियूं था, वोटनि लाइ लठियूं वॾियूं खणी वञनि। हा हा पोइ वोट वठियो, पोइ तव्हांजा मसइला न को बिजली न को ॿी। असांजो ॻोठु परियां आहे मोरीअ वटि, ॿुधई हीअ रेलारी मोरी आहे। हा इहो ई ॻोठु हिकिड़ो ई आहे, न को बिजली न को ॿी न को छा, बसि वेठा आहियूं धाम मंझि मच्छर पिया खाइनि। हिते त कुझु थंभा आहिनि पर तव्हां वारे पासे पाणे न कोन्हनि। अच्छा सुई गैस भला कुझु बि कोन्हे, सुई गैस लंचारनि में हुजे त पोइ असां वटि कोन हुजे। इन मसइले जो हल कंदा आहिनि जेके वॾा माण्हू आहिनि, उन्हनि माना जेके मिलनि से पाण विझनि खीसे में, असां ग़रीब मोचड़े कुटरा। सही, बाक़ी ॿियो हल केरु कंदो वॾो माण्हू जेको वोट था वठनि, जेके इलेक्शन में बीहनि था, उहे ग़रीबनि खे ॾिसंदा आसाद कंदा, उहो आहे ई कोन हींअर। सब ख्याल लॻो पिया बाबा, शुक्र मालिक जा एहसान लॻा पिया आहिनि। शुक्र आहे, गर्मी आहे हिन में छा पिया हलूं पिया पियो। हा हलणो आहे दुनिया मंझि। हिते मिड़ी बाज़ार मुंहिंजो थोरो चकर ॾियो सामान। हा हा 4 5 पुट आहिनि, गुंजाणी पोटा बि आहिनि। छोकिरा छा कनि? मज़दूरी पिया कनि। कहिड़ी मज़दूरी कंदा आहिनि? इहो मज़दूरी आहे बसि, केॾी महिल हार पे ते केॾी महिल मज़दूरी आहे। इहो खपनि इहो माल वग़ैरह केतिरे हिन हिसाब सां हार पे वारो हिसाबु आहे। ॿियो असां वटि ॿियो कुझु कोन्हे, हार पे जो हिसाबु आहे। न बाबा सुई गैस कान्हे का? भला घटियूं पकियूं करे ॾियूं अथनि? न कुझु बि कोन्हे, असांजा कखाणा झूपड़ा आहिनि। जी हा। कोई बारिशुनि में त ॾाढा ॾुखिया थींदा हूंदा? बसि पोइ हाणे जेको नसीबु आहे हीअं हूंदो आहे, पोइ मिड़ी बारिशुनि में गुज़ार पिया कयूं पियो। छा कंदा, वक़्तु कढणो आहे। दरिया जो पाणी बि तव्हां ॾे ईंदो हूंदो न? दरिया जो पाणी आहे, हींअर बीठो आहे। हा हा बारिशुनि जे करे बसि चाढ़ जे हाणे आहे, देरी कोन कंदो आहे। अच्छा भला पाणी जो ॻोठ में दाख़िल थिए त पोइ तव्हां किथे वेंदा आहियो? वो निकिरी ॿाहिरि किथे वेंदा आहियूं, मथे टकरी बकरी पुठी ते माण्हू मथे वेंदो आहे। तोखे मालड़ो पंहिंजो आहे? न माल कोन अथई? न। ॻोठाणे जो गुज़र सफ़र ॿियो छा थी आहे? इहो मज़दूरी ते आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। माल मताओ कोन अथनि? न। अच्छा माल मताओ कंहिं वटि बि कोन्हे? असां ॾिठो ॿियनि वटि त खैर घणनि वटि आहिनि, पर मूं वटि आऊं चवां थो पंहिंजो कोन्हे। तो वटि पंहिंजो माल कोन्हे? वोट त तो बि ॾिनो हूंदो न? वोट ॾींदा आहियूं। पोइ नौकिरी वोकिरी का ॾिनी? कुझु बि कोन्हे। कुझु बि न? वोट वठी वञनि पर नौकिरी बसि कुझु बि कोन्हे। इहो ध्यानु पियो हले। पोइ भला इहो आख़िर केसि ताईं हलंदो? किसो आख़िर जेसि हयाती हूंदो पियो हलंदो पियो। हाणे केसि ताईं हलंदो? वोट कोन ॾींदासीं, सॼो ॻोठ कोन ॾींदो, का सहूलियत कान्हे का। हा वोट कोन ॾींदासीं। असां हिते मलो बुखार आहे, मच्छर लॻो हिते, असां अलाए कीअं पिया गुज़ारियूं। हिते अचनि न अचनि, या त तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां हिते आया आहियो, असांखे का मदद कई अथव जो माना अॻिते केरु ॾिसे। हिते मच्छर पाणी हीअ वॾी सहूलियत का बि कान्हे का, रुॻो वोट पर हींअर वोट थी न ॾींदासीं, भले अचनि हिते कुझु हिकिड़ो वोट बि कोन मिलंदो। न ज़मानत वठी बि कोन, जेसि ताईं सहूलियत करे ॾींदा, नालियूं न ठाहियूं वेंदियूं, का सहूलियत कंदा हिते अवाम लाइ, सॼो ॻोठ आहे सची ॾिसंदा, जेसि ताईं वोट कोन ॾींदासीं असीं। मोहम्मद रज़ा तूं कहिड़े दर्जे में थो पढ़ी? हिन स्कूल में पहिरें दर्जे में थो पढ़ी? अच्छा वॾो थी छा थींदे? अबू बकर तूं काएं क्लास में तो पढ़ियूं? पहिरें पक्के में। पहिरें पक्के में? हाँ। भला उस्ताद ईंदा आहिनि? हाँ। उस्ताद पढ़ाईंदा आहिनि? हाँ। तुंहिंजूं त बेंचूं स्कूल जूं भॻियूं पयूं आहिनि? हाँ। भॻल आहिनि न बेंचूं? हाँ। वॾो थी छा थींदे? वॾो ऑफिसर। ऑफिसर थींदे? हाँ। भला पुलिस वारो ऑफिसर थींदे या डीसी वारो ऑफिसर थींदे? डीसी वारो। हाँ? डीसी वारो। हाँ डीसी वारो। हाँ। वाह वाह ॾाढो तुंहिंजो सुठो ख्वाब आला करे तूं ऑफिसर थी। भला हिन अबा तुंहिंजो नालो छा आहे? गुलाम रसूल। गुलाम रसूल, अरे वाह वाह, तुंहिंजो मुंहिंजो नाले भाई आहीं है न? अच्छा मुंहिंजो नाले भाई। कहिड़े दर्जे में तो पुट पढ़ी? पहिरें पक्के।
पके पहिरें में उस्ताद ईंदा आहिनि कोन था अचनि पढ़ाइण घणे अरसे खां केतिरे टाइम थियो आहे 3 महीना थी विया 3 महीना थी विया आहिनि उस्ताद कोन था अचनि हा असां स्कूल ॾिठो त उते बि बेचूं बि भॻियूं पियूं आहिनि भला वॾो थी तूं छा थींदे कमांडो कमांडो वाह वाह तूं कमांडो थींदो मुंहिंजो लाले भाई कमांडो थींदो ज़बरदस्त ऐं तुंहिंजो पीउ छा कंदो आहे पुट होटल होटल हलाईंदो आहे रोज़ तोखे ख़र्ची ॾींदो आहे भला ही तोखे छा कुल्हे ते निशान छा जा आहिनि ख़ारिश मल्हा जन हाँ मल्हा मल्लो थियो आहे हाँ पोइ हिन जे लाइ को इलाज करायो अथई हाँ दवा बवा वरिती अथई न आमिर ख़ुशि आहीं चङो भलो दुआ अलाह कर वञ छा कंदो ही मज़दूरी कंदा आहियूं कोडर हणंदा आहियूं ते ॿनियुनि ते बनियुनि ते जी हा हाँ अच्छा हा मज़दूरी घणी थी मिले मज़दूरी न मज़दूरी कंदा आहियूं 400 रुपया में सॼे ॾींहं जी मज़दूरी 450 रुपया 500 रुपया मज़दूरी मिलंदी आहे पोइ उन मां कहिड़ो गुज़र सफ़र कोन्हे पर बसि छा करियूं बुखियो पेटा मिड़ी पारियूं पिया छा भाइर घणा आहियो ॿार पाण में 4 आहियूं पर 2 नंढा आहिनि वॾो आऊं आहियां वॾो तूं आहीं जी हा संभाल तुंहिंजे हवाले आहे संभाल मुंहिंजी हा ॿोॾ अचे थी सभु घर हे हो माना किरियो पवनि कुझु डया बि पिया आहिनि का सहूलियत कोन्हे का ऐं घर इलाही किरिया पिया आहिनि हीउ सॼो ॻोठु आहे सभु सॼे हेॾा अंदरि घर वर किरिया पिया आहिनि न आहे का घटी न का गटर कुझु बि का शइ का सहूलियत कान्हे का कुझु बि कोन्हे का सहूलियत कोन्हे का परेशान थियूं पाणी अचे थो के किथे पुठंदे वेठा आहिनि के मिड़ी ईअं पुठनि ते के कीअं मिड़ी टाइम कढूं था आहे वॾी तकलीफ़ आहे का सहूलियत कान्हे का वोट ॾियूं था वोटनि में कुझु बि कोन था ॾियनि छा था ॾियनि ड्यूटियुनि जो आसिरो ॾियनि था बसि नथा ॾियनि बसि ॾियूं था न कोन थियूं मिलनि वोट बि ॾींदा आहियूं हा कोन था थियनि कोन था को वेंदा आहियूं इलाही चकर विया आहियूं आसरा था ॾियनि हा आसरन में रगुरो लाइन था आसरा था ॾियनि तुंहिंजो नालो छा आहे बाबा मोहम्मद काशिफ तूं छा कंदो आहीं होटल हलाईंदो आहियां होटल हलाईंदो हा होटल तां घणो थो कमाईं मिलंदा आहिनि 300-400 रुपया मिलंदा आहिनि 400 रुपया मिलंदा आहिनि जी अच्छा भला तूं शादी वादी कई आहे न अञा शादी कोन कई अथई घणा भाइर आहियो 3 ॿिया छा कंदा आहिनि ॿिया बि मज़दूरी कंदा आहिनि के गाॾियुनि ते हलंदा आहिनि के किथे मज़दूरी कंदा आहियूं बसि मिड़ी मज़दूरी करे गुज़र सफ़र जी हा अच्छा हाणे ॻोठ जूं घटियूं बटियूं पकियूं अथव जी न कुझु बि न आहे का सहूलियत कान्हे असां लाइ गटर नालियूं अथव कुझु बि न आहे कुझु बि न आहे जी न सुई गैस बि कान अथव कुझु बि न आहे काठनि ते गुज़ारो आहे बसि पोइ इहो भला आख़िर छो ईअं छो पियो थिए हाणे वोट इहो सभु कुझु वठियो था बाक़ी पोयां कनि त कुझु बि कोन था ॼण कोन कुझु बि न भला बीमारियूं ॿुधो अथऊं साई जी बीमारी बि आहे मलेरिया बि आहे जी हा ऐं कैंसर जी घणी आहे कैंसर मलेरी जी हा कैंसर बि आहे जी हा हाणे इहो त तमामु संगीन मसइलो थियो बोर्ड में कहिड़ी सूरत हाल तव्हांजी बीहंदी आहे बोर्ड में बसि इहो आहे को किथे थो वञे के किथे ग़रीब था हलनि मथे माना हा पहाड़नि ते थो वञे वे माण्हू का सहूलियत कान्हे बसि भला हिननि बारिशुनि में तव्हां वटि केरु आयो केरु बि न आयो असांजी को राशन या को छा कुझु बि न छा भला कोरोना वारे दौर में को राशन मिलियो न कुझु बि न साईं कुझु बि का मज़दूरी कान्हे न छा बसि मज़दूरियूं बि कोन हुयूं राशन बि कोन मिलियो त पोइ त तव्हांजो ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रियो हूंदो साईं बसि छा करूं पेट बुखियो आहे त पालणो त आहे न नाज़रीन जॾहिं हुन चाचीअ सां ॻाल्हाए रहियो हुउसि त उन विच में आमिर जेको अॻु में बि गुफ़्तगू करे चुको आहे उन चयो त असीं वोट कोन ॾींदासीं सिंध जो माण्हू हाणे अहिड़ी हिकिड़ी चिड़ में आहे हिकिड़ी अहिड़ी बखीली वारी हालत में आहे जो उहो चए थो त असांखे कुझु जॾहिं न मिलियो आहे त असीं वोट छो ॾींदासीं हाणे हिन आमिर जो इहो जेको इहा जेका चिड़ आहे इहा चिड़ जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि वक़्त जी जेका सरकार आहे सिंध जी जेका साञा आहे सिंध जा जेके वसवारा आहिनि उन्हनि खे हिन चिड़ ते गौर करणु खपे ईअं न थिए जो सुभाणे उहे नुमाइंदा अचनि हिते वोट वठणु ऐं अहिड़ा नौजवान ऐं ॻोठाणा उन्हनि खे वापसि मोटाए छॾनि ऐं पोइ हुननि खे पछताइणो पवे तंहिं करे ज़िंदगी जूं बुनियादी सहूलियतूं नाज़रीन हर ॻोठ हर माण्हू जो बुनियादी हक़ आहे अहिड़े नमूने सां हिन ॻोठ हिन वस्तीअ जा बि जेके मसइला आहिनि उहे हल करणु हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी बुनियादी ज़िम्मेवारी में शामिलु थो थिए तंहिं करे असां हिन कैमरा जी अखि वसीले हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त हिन वस्ती जिन अव्हांखे वोट ॾिना आहिनि जिन अव्हांखे असेंबलियुनि ताईं पहुचायो आहे जिन अव्हांखे सदाईं आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे वज़ारतूं वठी ॾिनियूं आहिनि जिन अव्हां जूं हुकूमतूं ठाहियूं आहिनि उहे पीअण जो मिठो पाणी अव्हां खां लहणनि था
उहे सुई गैस खां लड़नि था, पकियूं घटियूं लड़नि था, उहे पंहिंजे बचनि जे लाइ स्कूल लड़नि था। जेकॾहिं अवां हुननि खे इहो न ॾींदव त आख़िर केसि ताईं हीअ जेका धोखे जी दीवार आहे उहा केसि ताईं क़ाइमु रही सघे थी ऐं ठॻियुनि ऐं भाषणनि जे बुनियादनि ते अवां केसि ताईं वोट वठी सघो था। उनजो अवां हिन नौजवान जी इहा ॻाल्हि ॿुधी त हाणे असां वोट न ॾींदासीं। जेकॾहिं माण्हू वोट न ॾींदा त हुकूमतूं न ठही सघंदियूं ऐं इहा बि तब्दीली जो हिकिड़ो वॾो मरहलो आहे। तंहिं करे वक़्त जे हुकुमराननि खे अखियूं पटणु घुरिजनि। साईअ खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार अचो त नाज़रीन हिन वस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं। अदा तुंहिंजो नालो छा आहे? ज़हीर लंजार। ज़हीर लंजार। ज़हीर साईं ॾे ख़बरचार कहिड़ा मसइला आहिनि ॻोठ में? इहो त को हिते न को पाणी सही वाटर सप्लाई सही कोन्हे, बसि वॾेरा MTR अचनि था वठी वञनि वोट अचनि ई कोन था। बसि हे मसइला लॻा पिया, न को ड्यूटी न को छा, सभु मज़दूरी वज़दूरी कंदा आहिनि। हे सभु ग़रीब ॻोठ सभु नौकरियूं कोन्हनि सम्झी। ऐं बि मज़दूरी वज़दूरी कंदो आहियां। मज़दूरी थी मिले? मज़दूरी आहे मिलंदी आहे 400 मिलंदी आहे, 450 मज़दूरी आहे। हा पाणी वाणी भराईंदा आहियूं। 400 मिलंदी आहे? हा हा। पोइ 400 मां गुज़र सफ़र थियो वञे? बसि इहो अटो वटो खंड वंड वठंदा आहियूं, मिड़ी पिया गुज़ारो करियूं। ईअं गुज़र सफ़र थिए। अच्छा, घर में घणा भाती आहियो? घर में भाती आहियूं 5-6 आहियूं। 5-6? हा। भला ॿिया भाइर अथई? हा भाउर आहिनि। उहे बि मज़दूरी कनि? हा उहे मज़दूरी कंदा आहिनि। उहे बि मज़दूरी कनि। हा। पोइ माना गॾिजी सरजी मिले? गॾिजी हा। भला बारिशूं पवनि त पोइ हिन ॻोठ जी कहिड़ी त सफ़ा हेठि ॻोठ आहे? ॻोठ त हाणे ठहियल ई हिते मसइलो इहो, न को रोड न को रस्ता, कुझु बि कोन्हे। पाणी ॾुखे लॻी पई आहे। आहे उहो थोरो भॻल आहे पर आहे। हा भॻल त आहे। हा हुतां खां अचे पियो। हा। सुई गैस कान्हे अथव? कुझु बि कोन्हे न हिते। गटर लाइनूं बि कोन्हनि? गटर बटर कोन्हनि, रोड कोन्हनि, वाटर सप्लाई पाणी बि कोन्हे, सफ़ा ॾुखिया थियूं। माना पाणी पाण भरींदा आहियूं। नियाणियुनि जो स्कूल बि ख़तमु थी वियो? उहो बि डैमेज लॻो पियो सफ़ा। हा सफ़ा हालत माना उहो ठाहे नथा ॾियनि। ॿियो केरु बि कोन थो अचे, सभु वोटनि लाइ अचनि पिया, वोट वठो वञनि, पोइ बसि अचनि ई कोन था। कुझु बि कोन था ॾियनि। नौकिरीअ लाइ वञी न, चौकीदारी ॾियो, छा बि ॾियो, पंहिंजनि खे खणाइनि पिया। ॿिया जेके ग़रीब आहिनि उहे बसि वेठा। छो थो थिए आख़िर? बसि छा कजे, पे जेको थो अचे उन्हनि खे था खणाइनि। वोट जेको पाड़े वारा अथनि उन्हनि खे था ॾियनि। भई जेको ग़रीब आहे गुजो बसि उनखे कुझु बि कोन था ॾियनि, न को नौकिरी न को छा, चौकीदारी कोन था ॾियनि। हाणे इहो सिलसिलो आख़िर केसि ताईं हलंदो? इहो मसइलो का ख़बर बि न आहे। बसि वेठा आहियूं, माठ करे पोइ छा करियो। ग़रीब जो अलाए ॿियो छा कंदो? ग़रीब जो अलाए। हा न, ग़रीब जो अलाए न। विया आहियो? इलाही चकर विया आहियूं, 2-3 चकर। हा बसि रुॻो आसरा ॾींदा आहिनि, अॼु था ॾियूं सुभाणे था ॾियूं, आसरनि बसि राय ॾिया अथनि, कमु नथा कनि। कमु कनि ई कोन था। नाज़रीन हिन बस्तीअ में जे त बारिशूं ताज़ियूं पयूं आहिनि, उनजे करे हब्स ऐं गर्मी शदीद हुई। असां अचे हिकु वण जे हेठां वेठा आहियूं ऐं मुंहिंजे पासे में हाफ़िज़ साईं वेठा आहिनि, जंहिंजो नालो मोहम्मद आहे। हिन ॻोठ जा वॾा बि आहिनि ऐं वॾी उमिरि जा माण्हू बि आहिनि। हितां जी सभिनी मामलनि जी उन्हनि खे ख़बर आहे। अचो त उन सां गुफ़्तगू करियूं था ऐं हिन बस्तीअ जा मसइला मालूम करियूं था। साईं सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। हाफ़िज़ साईं ॿियो ख़ैर आहे? ॿियो मिले ख़ैर आहे, इलाही महिरबानी, ख़ुशि आहे। ख़ैर आहे, ख़ैर अलाह जा साल। कीअं पियो वक़्तु गुज़रे? बसि वक़्तु पियो गुज़रे ख़ैर जो। ॾुखियो सुखियो मिड़ी जहान पियो हले। पियो गुज़रे। भला पंहिंजे ॻोठ में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, थोरो असांखे मिड़ी तफ़सीली ॿुधायो। असांजे ॻोठ जा मसइला गलियूं बि सही कोन्हनि, गटर बि कोन्हनि, ऐं ॿियो हीअ असांखे वॾी तकलीफ़ आहे। हीअ रस्तो जेको मंझो आहे अकिरे थो वञे, इहो मापूं बि थी वञनि पर अञा ठहे ई कोन थो। वॾी असांखे तकलीफ़ इहा आहे, वॾी इहा तकलीफ़ आहे। हिन पासे खां जेको रस्तो ठहियलु आहे उहो परे थो पवे? हा इहो परे थो पवे, रस्तो हाणे ख़तमु बि थी वियो आहे। हा परे थो पवे। हा सुई गैस भला ॻोठ में? हा सुई गैस बि कोन्हे। सुई गैस बि कान्हे का? कोन्हे। भला इहो वाटर सप्लाई जी स्कीम हुई, उहा हले थी या? हा हले थी, उहा वाटर सप्लाई हले थी पर मज़ेदारी कान्हे, पर मिड़ई हले पई। महीनो हले थी त वरी महीनो बंदि? हा पाइप किथे भॼो पए, किथे कीअं, किथे कीअं नुक़सानु कोन थिए, मज़ेदारी कान थी हले। नियाणियुनि जे स्कूल बि चवनि था भॼी पियो आहे? हा नियाण जो स्कूल आहे, बरसाति घणी पए थो, हिन करे ज़रूरु थोरो थियो अथनि त। न हू अॻु में बरसातुनि खां अॻु में बि त लेडीज़ मास्तराणी त कान ईंदी हुई न? हाणे इहा मूंखे ख़बर ईंदी त कान्हे, हींअर बि आहे अलाए कान्हे ख़बर मूंखे। हा हींअर बि कान्हे न? हा हींअर बि कान्हे। हींअर बि कान्हे का? हींअर बि कान्हे। भला बीमारियूं कहिड़ियूं आहिनि ॻोठ में? बीमारियूं हाणे जेके हलंदड़ कारी साई आहे, अलापन हारे कैंसर का बुखार आहे न, ॿिया अहिड़ी का ख़ासि का बीमारी कान्हे। मलेरिया वग़ैरह त हूंदी? हा मलेरिया हाणे शुरू थींदी, हाणे मच्छर ज़रूरु थींदी। हा
स्प्रे भला करण आया आहिनि तव्हां न न चामीर कहिड़ा हाल अथई से इलाज एहसान सब कुछ तबियतूं कीअं आहिनि मालिक जा एहसान घणो औलादड़ो आहे औलाद 3 न्याणियूं 5 पुट हाँ शुक्र आहे इहो पुटड़ा पढ़ाया अथई हाँ पढ़ाए पर जरा पढ़ाए तेरा कोन पढ़ाया नहीं वो छो वो नौकरियूं आहिनि कोन पोइ हीअ वीचारा वेठा आहिनि पियो हाणे इहो ई पढ़ाइणु कहिड़ो आहे वोट त ॾिना हूंदई न पोइ वोट ॾिना वोट हिते हाणे ख़ासा भला उन्हनि खे वठी वञो हुन टाइम ते पटका ॿधाए विहार ई न पोइ उहे चवंदो बाबा असां वोट जो असीं सभु कम जो असीं हल कंदासीं वोट वठी वञनि न पोइ असीं हुननि खे नाले में ई कोन आहियूं त कोई हीअ हिते माण्हू वेठा आहिनि छा ॿुधी छो आहे ईअं भला बसि पाण उहा हुननि जी मर्ज़ी पाण हुननि खे केरु चवंदो त वाह इहो ग़लति था करियो छा ॿुधी हुननि खे उते 2-2 लख ॾींदा पंहिंजा पेट भरीनि था छा ॿुधी ग़रीबनि जो हुननि खे आसार कोन्हे को माना तव्हांजो सौदो थो थिए हा बसि सौदो अॻेड़नि खे उहा आणीनि था 2-2 लख वठियो ऐं पोइ जेके पैसे ॾोकड़ मिले करे उहो वठियो पंहिंजा पेट भरियो वञो ठठ सां सुता पिया न 80 ते ॿिया हज़ारनि में हुननि खे हाणे 80 वञा पुट थोरो कोन्हे हुननि खे असांजो लाचार ॻोठ जा मसइला थी इहे न तूं पाण ॾिसंदो मुल्क जी हालत तूं चओ पाती फ्री तूं पाण ॾिसी आयो न मुल्क जी हालत कहिड़ी लॻी पई आहे अहिड़ी मुल्क जी हालत लॻी पई जो केरु केॾांहुं निकिरण जे लाइ तयारु कोन्हे को ग़रीब माण्हू बेरोज़गार माण्हू वेठा आहिनि इतबार करे हींअर बुखार एॾा आहिनि जो कंहिं माण्हुनि वटि वीचारनि वटि पैसो कोन्हे को जो निकिरी कंहिं डॉक्टर वटि वञनि डॉक्टर वटि वेंदी त कात कुहाड़ा सिरियो वेठा आहिनि हुननि खे इहा ख़बर कोन पवंदी आहे हिन खीसे में 5 रुपया आहिनि जा कोन आहिनि बसि पर्चीअ ते ज़ोर लिखंदा त भाई वञी 100 जी या 500 जी दवा वठी आहे हाणे 500 हुजनि खीसे में त दवा माण्हू वठी अचे न किथां हाणे पोइ घणा वीचारा माण्हू हिते ई माज़ूर थियो वञनि ई कोन सची ॿुधी त इहा ॻाल्हि थी स्कूल में हे ॾिठा अथव त सॼा भॻा भुरा पिया आहिनि ॿियो ॿारनि जी पढ़ाई जीअं किरोना हली 6 महीनूं थियो आहे 6 महीननि में हिकिड़ो ॿार बि पढ़ियल त कोन्हे को हाणे 6 में जेको थोरो घणो पढ़िया हिकिड़ो 2 दर्जो सोपो त हुननि खे विसरी वियो हाणे उहो वरी कहिड़ो वरी जॾहिं नई असां ॿियो साल पढ़नि तॾहिं वरी हू निजा गाए ते अचनि वॾो नुक़सानु थियो आहे न हाणे केरु कंहिंखे चवे हाणे मूंखे ॿुधायो त चवण आहे ग़रीबी त केरु ॿुधंदो कोन बोर्ड अचे थी हितां हिकिड़ो असांजो मेन मसइलो ई नाला जेके हींअर सिम नाला मुशरफ कढाया न हिकु वारी वॾी त तबाही इन ई असांजी कई ज़मीनूं करोड़नि जूं ज़मीनूं विञाए छॾियईं इतबार कंदी करोड़नि जूं ज़मीनूं माण्हुनि खे लख लख रुपया ॾिनऊं करोड़नि जूं ज़मीनूं हाणे असीं उते टुपण जे लाइ तयारु कोन आहियूं वञूं था त हेतिरे पाणीअ में आहियूं असांजा माल मता इहे बि असांजा निकिरी नथा सघनि कहिड़ी नालनि मां असांखे चङाई पहुती इहे आहिनि केमिकल हिन में वरी बीमारियूं बि थींदियूं ॿुधंदो बसि उन्हनि पंहिंजा पेट भरिया ठेकेदारनि ॿियनि असीं आहियूं हाणे त ॻोठाणा वेल में आहियूं किथां बि कोन था निकिरी सघूं से हाणे ॻाल्हि आहे त ग़रीब माण्हू कुझु कोन करे सघंदो अलाह साईं ताक़त ॾिनी हुकूमत खे जेके बि करियो था सघनि हुकूमत करियो थी सघे ॿियो हाणे ग़रीब माण्हू छा कंदो असीं त दाहूं करे 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 माठि करे वेही रहंदासीं पर हुकूमत न ॿुधंदी त असीं छा कंदासीं साईं हाणे ठाहियूं असीं न पर उहे त वरी असांजे कहे त असांखे खड़ो था अॻिते कनि उहे त असांखे ॾिसण बि कोन था अचनि त हिन कॾहिं असांखां उन्हनि पुछियो बि कोन्हे को त भई ॾुखिया आहियो या सुखिया आहियो कहिड़ा अञा हाल आहिनि इतबार कंदी न सॼो साल ई ॿियो साल थी वियो अथई हिन हुकूमत खे 2.5 साल थी विया अथई अॼु ताईं उहे माण्हू लड़ी लोणू कोन आया आहिनि त अव्हांजो हाल कहिड़ो आहे कोरोना में को राशन न न न न न न कुझु बि न पर अञा बि जो मिलियो हूंदो खणी करे दुकान ते खपाए छॾिया हूंदो बाक़ी हिते ज़ाहिर कोन कया हूंदो इतबार कंदी त इहा ॻाल्हि थी हिते सभु को पंहिंजो कमाए पंहिंजो खाए 2-2 ॾींहं हिते असांजे अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके बेरोज़गार अहिड़ा आहिनि जो इतबार करी 4 ॾींहं 5 ॾींहं ई सुता पिया निराना वरी बि इहो टाइम वोटनि जो ईंदो न वरी बि असां वारा जेके ॻोठाणा ख़ासा करे पगड़ ॿधी वॾा अची बीह रहंदा बाबा ॻाल्हि ॿुधो सभु ज़िमो असांजो आहे वोट असीं असांखे ॾियो असीं वोट तव्हांजा करायूं था बाक़ी हर सहूलियत तव्हांखे ॾींदासीं पर हाणे छा आउं हिकिड़ो वोट आउं कोन ॾींदुसि न मुंहिंजे हिकिड़े वोट सां फ़र्क़ु कोन पवंदो पर हीअ असांजा जॾहिं असीं मिली जुली ॻोठ वारा असीं उन्हनि खे ठुप जवाबु ॾेई छॾियूं न त बाबा अमीं न अचो न असीं वोट ॾींदासीं तॾहिं हलंदो बाक़ी आउं हिकिड़ी में आउं वधि में वधि पंहिंजो घर रोके बीह रहंदो हीअ अकिड़ा रोड त कामयाबी कोन्हे को न हाणे हिते त असांजो अचणु वञण ई कोन्हे को हितां लिखी विया आहिनि पोइ हाणे ख़बर न आहे त पैसा वठी खाई विया ख़बर न आहे त मंज़ूरु कोन थियो उहा आहे ख़ुदा खे ख़बर आहे बाक़ी हू जीअं जंहिं ॾींहुं ईंदी न इलेक्शन ईंदी न पोइ हिते टेला भरे बसि पोइ इहे भरे ईंदा इहे पखेड़े पोइ चवंदा बाबा हाणे हलो हली असांखे वोट ॾियो मांजू यूनियन काउंसिल पेटारो तालको कोटड़ी ऐं ज़िले जाम शोरे में अचे थो नाज़रीन ॻोठ में 250 खां मथे घर आहिनि जॾहिं त हिन जी आबादी बि 2.5 खां मथे ॿुधाई वञे थी हिन बस्तीअ में लंजार खोसा ख़ासकेली मल्लाह बारीचा पहवर
ऐं ॿियूं बिरादरियूं रहनि थियूं। हिन बस्तीअ जे माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र आहे उहो घणे क़दुरु मज़दूरीअ ते आहे कि हारपो बि कनि था। हिते ज़मीनूं एतिरियूं घणियूं आबाद कोन्हनि, जाबलू इलाइक़ो आहे, पर जेके हेठां इलाइक़ा आहिनि त उते के ॿ ॿार थियनि था त वरी हिते हारपोए ते बि गुज़र सफ़र थिए थो। ऐं तमामु थोरनि माण्हुनि खे नंढा कारोबार आहिनि के दुकानड़ा वग़ैरह उहे उन्हनि खे आहिनि। ऐं हिन वॾी बस्तीअ मां चंद माण्हुनि खे नौकरियूं मिलियल आहिनि, से बि नंढियूं नौकरियूं आहिनि, बाक़ी अक्सरियत बेरोज़गार आहे। जामशोरो शहर खां उत्तर तरफ़ सिंधूअ जी भिक सां ही क़ाइमु बस्ती में अचण जे लाइ असांखे 18 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो तय करिणो पवंदो। यानी असां उत्तर तरफ़ जॾहिं मेन रोड सेवण वारो वठी ऐं हिन तरफ़ ईंदासीं त वरी लिंक रोड हिकिड़ो निकिरंदो जेको असांखे हिन ॻोठ ताईं पहुचाईंदो। अलमियो आहे त हिन बस्तीअ में सुई गैस जी सहूलियत मौजूदु कोन्हे का। हिन बस्तीअ जूं खटियूं पकियूं न आहिनि। नाज़रीन, हिननि खे ड्रेनेज जी हिन बस्तीअ में का सहूलियत मौजूदु कोन्हे का। नियाणियुनि जो स्कूल भॼी भुरी चुको आहे ऐं उहो इंतिहाई ज़बून हाली जो शिकार आहे। ऐं उन में साल थिया त मास्तराणियूं नथियूं अचनि। नतीजे में हितां जूं सभई नियाणियूं तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। बॉइज़ प्राइमरी स्कूल नाज़रीन अव्हां खे असां ॾेखारियो त उन जी हालत बि का बहितर कोन्हे का। ऐं वाटर सप्लाई जी स्कीम जेका हिननि खे मिली हुई उहा बि फंक्शनल कोन्हे का। यानी कॾहिं महीने जे लाइ को पाणी अचे थो त वरी 2 महीना उन जो पाणी नथो अचे। जीअं त ही हेठां ई हंध ते बस्ती क़ाइमु आहे, तंहिं करे हिते सिंधू दरिया बि वेझो आहे। अक्सर बारिशुनि ऐं ॿोॾियुनि वारी हालति में हिते माण्हू इंतिहाई ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि था। हितां जा माण्हू ग़रीब आहिनि, तंहिं करे कारी साई बि हिते पंहिंजा देरा अॾे छॾिया आहिनि। TB, मलेरिया, शुगर ऐं ॿियूं कई बीमारियूं हिन बस्ती में मौजूदु आहिनि। हिन बस्तीअ में बिजलीअ जी बदतरीन लोड शेडिंग आहे ऐं हिते का बि सरकारी अस्पताल कोन्हे का, पर PPH आहे तरफ़ां हिते बेसिक हेल्थ यूनिट ॾिनल आहे ऐं उते बि को क्वालिफाइड डॉक्टर मौजूदु कोन्हे को। हिकिड़ो डिस्पेंसर आहे जेको हिन बस्तीअ जे माण्हुनि जो इलाजु कंदो आहे ऐं उन वटि बि कॾहिं दवा हूंदी आहे त कॾहिं न हूंदी आहे। नतीजे में हिते माण्हू गुरबत जे करे पंहिंजो इलाजु बि नथा कराए सघनि। नाज़रीन, चाचे अमीर जी गुफ़्तगूअ मां ॿुधी जंहिंमें सादगी बि हुई, पर हिकिड़ो अहिड़ो कड़ो सच हुयो जेको सच असांजे वक़्त जे हुक्मराननि जे लाइ आहे। हिन चयो त असांखां वोट वठी वेंदा आहिनि, पर असांखे मोट में मिलंदो कुझु न आहे। ऐं हिकिड़ो अजीब अलमियो आहे त हितां जे भोतार की जहान हर ॻोठ हर इलाइक़े में वरी नंढड़ा हिकिड़ा भोतार पैदा कया आहिनि जेके उन्हनि ॻोठनि जा चङा मुड़ुस आहिनि। उहे ॾटा पूज़ियूं ॾेई माण्हुनि खे ऐं उन्हनि सां ठगियुनि वारा वाइदा करे बाबा वोट ॾियो अव्हांखे सभु कुझु मिलंदो। ऐं इहो ॾहाकनि खां थींदो पियो अचे, ॾहाकनि खां इहो सिलसिलो हलंदड़ आहे। मौजूदा असांजी जेका हुकूमत आहे उनखे बि 13 साल शुरू थियो आहे। 13 सालनि में अमीर सिंध जा माण्हू 2 ॾींहं फाका कशी जो शिकार आहिनि। इहो वॾी अलमनाक सूरत हाल आहे त जेका धरती ऐं जेको सूबो हिन मुल्क खे 70% रवेन्यू अदा करे थो, उन जा रहवासी 2 वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि। उहे फाका कशी जो शिकार आहिनि। चाचा जेकी गुफ़्तगू कई जंहिं सादगी वारे अंदाज़ में हुन सॼो केस पेश कयो, इहो केस रुॻो हिन मांझाकर ॻोठ जो न हुयो, इहो केस समूरी सिंध जो केस आहे। ऐं वक़्त जे हुक्मराननि खे इहो सम्झणु घुरिजे त डिघो अरसो माण्हुनि सां ठगियूं नथियूं करे सघजनि, डिघो अरसो माण्हुनि सां दोलाब ऐं फ़्रेब नथा करे सघजनि। ऐं हिन बस्ती वटि अव्हां खां मोकिलायां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।